जी बिल्कुल, असां इन वक्त हैदराबाद गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज में मौजूद आहियूं, जिते BA BSc ऐं BCom जा एग्ज़ाम जारी आहिनि, जंहिंजे करे अंदर मीडिया खे अलाउ न पियो कयो वञे। हिननि जो चवणु आहे त कंट्रोलर मुर्तज़ा सियाल जो मीडिया खे लेटर अलाउ कयो वियो आहे। इन लेटर जे हवाले सां मुर्तज़ा सियाल सां असांजी ॻाल्हि ॿोल थी। उनजो चवणो त अहिड़ो को बि लेटर वग़ैरह कोन्हे, तव्हां हर कॉलेज विज़िट करे सघो था। हीअ असांजो गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज कासमाबाद जो आहे, जीअं तव्हां विज़िट करे मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे थो सघे, जिन खे तालो लॻल आहे ऐं मीडिया खे अंदर अलाउ न पिया कया वञनि। जी मीडिया के अलाउ कोन पिया कनि, गेट ते रोके पिया आहिनि। चवंदा मुर्तज़ा सियाल जे तरफ़ां को नोटिफिकेशन जारी थियल आहे, इन वाले सां तव्हां छा चवंदो? ठीकु आहे, थैंक यू।